नाज़रीन नवां के आगे नासी सूबाई वज़ीर ट्रांसपोर्ट चेयरमैन ट्रांस कराची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सो वीहों इजलास हुआ है। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट MD सिंध मास ट्रांजिट अथॉरिटी CEO ट्रांस ऐं ॿिया ऑफिसर शरीक थिया। इजलास में बोर्ड में 53 मेंबर्स के शामिल करण, ऑडिट कमेटी जोड़ण ऐं 19 इजलास से मिनट्स की मंजूरी ॾिनी वई आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ एक बार ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट MD सिंध मास ट्रांजिट अथॉरिटी CEO ट्रांस ऐं ॿिया ऑफिसर शरीक थिया आहिनि। इजलास में बोर्ड में 53 मेंबरनि खे शामिल करण, ऑडिट कंपनी जोड़ण ऐं 19 इजलास जे मिनट्स की मंजूरी ॾिनी वई आहे। बोर्ड जो 20 इजलास सूबाई ट्रांसपोर्ट वारे वज़ीर ऐं चेयरमैन ट्रांस कराची बोर्ड ऑफ डायरेक्टर शर्जील इनाम मेमन की सदारत हेठि थियो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV कराची जे रिपोर्टर इमदाद सूमरा असां सां लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? सूबाई वज़ीर इजलास शर्जील इनाम मेमन कराची बोर्ड के 20 इजलास में शिरकत कई है, सदारत कई है। जॾहिं त उन मौके ते बोर्ड जो 20 इजलास है उनकी सदारत सूबाई वज़ीर कई है। जॾहिं त उन मौके ते इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल अलीम शेख, MD सिंध मास ट्रांजिट अथॉरिटी कैप्टन रिटायर अल्ताफ हुसैन ऐं ॿियनि लाॻापियल अमलदार ने शिरकत कई है। इजलास में बोर्ड के 19 इजलास की मिनट्स की मंजूरी ॾिनी वई। इजलास में बोर्ड में 3 नवा मेंबर शामिल करण की मंजूरी ॾिनी वई। इजलास में बोर्ड सब ऑडिट कमेटी जोड़ने की मंजूरी भी ॾिनी वई है। बोर्ड के ह्यूमन रिसोर्स कमेटी नाणे वारे इमदाद, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।